आसिरनि में असांखे रुलाए छॾियई, इहो छा कयई, इहो छा कयई। हीअ उहा मयार आहे जेका गुज़िरियल 2 सालनि खां IBA टेस्ट पास कंदड़ म्यूज़िक टीचर्स जा उम्मीदवार सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार शाह खे ॾेई रहिया आहिनि। म्यूज़िक टीचर्स टेस्ट पास करण बावजूद ज्वाइनिंग आर्डर न मिलण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गाए वॼाए एहतिजाज कंदा रहिया आहिनि। अॼु बदीन में बि म्यूज़िक टीचर्स बालाच हैदरी, परवेज़ जुनेजो ऐं अब्दुल सत्तार जोखियो जी अॻुवाणी में काज़िया पुल खां रैली कढी ऐवान साफ़ ताॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। फ़नकारनि चयो त टेस्ट पास करण तोड़े समूरा मरहला मुकमल करण बावजूद ज्वाइनिंग आर्डर न पियो ॾिनो वञे, जेका वॾी ज़्यादती आहे। हुननि मुतालबो कयो त खेनि फौरी तौर ज्वाइनिंग आर्डर ॾिना वञनि। 319 म्यूज़िक टीचर्स के सिंध गवर्नमेंट कराची में घुराए 319 खे ऑफर आर्डर ॾिना। उनखे अॼु 2 साल थिया आहिनि, कंहिं बि म्यूज़िक टीचर खे ज्वाइनिंग नाहे मिली। असां म्यूज़िक टीचर्स जो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे ज्वाइनिंग ॾिनी वञे, फ़नकारनि मां मायूसी ख़तमु कई वञे। हिन खिते जो तमामु अहम ऐं वॾो आवाज़ आहिनि, हू धरतीअ जो आवाज़ आहिनि, हू लतीफ़ जो सिंध जो आवाज़ आहिनि। ऐं हिननि 319 दोस्तनि जेका टेस्ट पास कई आहे, हिननि जो बुनियादी ऐं जमहूरी हक़ आहे त हिननि खे इंसाफ़ करे। साईं सरदार शाह वज़ीर आला सिंध गवर्नमेंट हिननि खे ऑफर आर्डर त ॾिना आहिनि, पर हिननि खे ज्वाइनिंग ॾेई हिननि मां मायूसी ऐं जेका हिननि मां मायूसी ख़तमु करे हिननि खे ज्वाइनिंग ॾिनी। जनरल सेक्रेटरी हैसियत सां ऐं सिंध हुकूमत खां वज़ीर तइलीम खां साईं सरदार शाह सां इहो भरपूर मुतालबो थो करियां त ख़ुदा 319 जेके म्यूज़िक टीचर आहिनि उन्हनि खे फ़ौरन बहाल कयो वञे ऐं उन्हनि खे ज्वाइनिंग ॾिनी वञे जीअं उन्हनि मां मायूसी ख़तमु थी। टेस्ट पास करे पूरे सिंध में जा सरदार शाह असांखे ऑफर लेटर ॾिना, जेके हिन खां पोइ असांखे ज्वाइनिंग न मिली सघी आहे। असीं हुकूमत खां इहो एहतियात जे तौर ते रिकॉर्ड पिया करियूं। सिंध में असीं एहतियात कया आहिनि। 319 म्यूज़िक टीचर असीं पास थी आहियूं, असांखे अञा ताईं ज्वाइनिंग आर्डर न ॾिनो वियो आहे। असां अर्ज़ु कंदासीं सरदार शाह खे त असांखे ज्वाइनिंग आर्डर ॾिनी वञे। म्यूज़िक टीचर्स पारां इन मौक़े ते मुख़्तलिफ़ गीत बि ॻाया विया। म्यूज़िक टीचर्स खे उमेद आहे त हुननि जे रबाब वॼाइण सां संदन मसइलो हल थी वेंदो। ॾिसजे त तालीम वारे वज़ीर ते सुर, साज़ ऐं आवाज़ जी मदद सां कयल हिननि एहतिजाजनि जो कॾहिं थो असरु थिए।